अरज का मथे मलौल आला जे मकाम ते जेके मलाइक बीठा होया तन खे त ॾिसां पियो पर उहे जेके ॻाल्हियूं कन पिया मां मुस्तफ़ा उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधी रहियो आहियां। अब समझो था कि न को था समझो। हाणे हिकिड़ो वरी ॿियो मिसाल ॾियां। सवेर ॿुधायोमांव त एॾो वॾो आहे साईं मुंहिंजा आसमान उन में एतिरा सितारा आहिनि जो सहरा रेगिस्तान जे वारी जा ज़र्रा थोरा आहिनि आसमान में तारा अञा घणा आहिनि। ऐं मुंहिंजे नबी फरमायो हिते इहे समूरा सितारा पहिरें आसमान खां हेठि आहिनि आसमान अञा मथे आहे। पहिरियों आसमान उन खां पोइ ॿियो आसमान पोइ टियों आसमान चौथों आसमान पोइ सतईं आसमान। जेकॾहिं पहिरें आसमान जे विच में एॾो वॾो मुफ़ासिलो आहे असांखे त चंड खे ॾिसूं था चंड में छा थो वहे वापरे साब ख़बर कोन्हे का। सुभान अल्लाह मुंहिंजे लजपाल नबीअ जी नज़र जो कमाल जेको नबी अर्शे मुअल्ला ताईं नज़र घुमाए सघे थो। ख़ुदा जी इज़त जो कसम मुंहिंजो अकुल विजदान इहे थो चवे त असां आशिकनि खे नबी ॾिसे बि पियो असांजा सॼड़ा ॿुधी बि रहियो आहे। हाओ कि न ग़लति थो चओ। साईं करीमन फरमायो को सिक मां सॾु कंदो आहे त मां उन जा सॾ ॿुधंदो आहियां। ऐं साईं करीमन जी हदीस आहे हिकिड़ी साईं फरमायो त हिकिड़ो मलाइक अल्लाह मुंहिंजी मज़ार जे भर में बीहारे छॾियो आहे बीठल आहे जेको बि जिते बि जहिड़े बि हाल में मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहे उहो मलाइक मूंखे ॿुधाईंदो आहे त या रसूल अल्लाह फिलाणो तव्हांजो उम्मती तव्हांजे मथां दुरूद पियो पढ़े। सुभान अल्लाह। समझो था हाले कोन था समझो थोरो ध्यानु मुड़े ॾिजो। हिकिड़े जॻह ते इहा हदीस पढ़ियमि त हिकिड़ो हमरा थो चए साईं पोइ नबी पाण नथो ॾिसे उहो मलाइक बीठो आहे न उहो नबी खे ॿुधाए थो। मुंहिंजो ॿुढी मरेड़ी सोच खां हिकिड़नि खे इल्मु ईंदो आहे त अकुल ईंदो आहे न हिकिड़नि खे इल्मु ईंदो आहे त अकुल रहियो से मोकिलाए वेंदो। नबी जो शान जंहिंखे न सम्झ में अचे थो हुनखे न इल्मु फ़ाइदो ॾिनो न अकुल फ़ाइदो ॾिनो। हवा ॾिसो न कुरान तो फरमाए किरामन कातिबीन यअलमून मा तफलून तव्हांजे कुल्हनि ते अल्लाह किरामन कातिबीन विहारिया आहिनि। विहारिया आहिनि कोन विहारिया आहिनि। हर इंसान जे कुल्हे ते ॿ मलाइक वेठा आहिनि सॼे ते वेठो आहे खॿे ते वेठो आहे। कुरान तो फरमाए इहे तव्हांजा अमल लिखनि था अमाल तव्हांजा लिखनि पिया जेको कुझु कयो था अॼु तव्हां चयो सुभान अल्लाह यो अल्लाह मुक़रर कया आहिनि तव्हांजे कुलनि ते तव्हां इहो सुभान अल्लाह चओ त इहे अल्लाह ताईं पहुचाई वरी जो सुभान अल्लाह। अब अल्लाह असांजो आवाज़ नथो ॿुधी सघे छा? हाँ रब नथो ॿुधी सघे? अल्लाह तो फरमाए त नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां अल्लाह तव्हां बाननि जे साह जे रगुनि खां वधीक तव्हांखे वेझो आहियां। साह जे रगुनि खां वधीक वेझो। हे नसूं असांजूं साह जी रग हिते इंसान जी हले थी पई न मां साह खणूं था उहा हले थी दिमाग़ खे दिलि सां मिलाए थी न खे साह जी रग सॾिबो आहे। अल्लाह तो फरमाए मां अल्लाह उन खां हब्लिल वरीद साह जी रग खां तव्हांखे वेझो आहियां। जेको रब साह जी रग खां वधीक वेझो आहे जेको ॿुधे पियो सुणे पियो असांजा सॼड़ा असांजूं दाहूं ॿुधे पियो मलाइकनि खे छाजे लाइ विहारियो अथई पोइ छो मलाइकनि खे विहारियो अथई? मञणो पवंदो त अल्लाह हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे जंहिं तहत दुनिया हले पई। मुस्तफ़ा करीम बि पंहिंजे आशिकनि खे ॿुधनि सुणनि ॾिसनि पिया सम्झनि पिया पर अल्लाह ताला शान वधाइण जे लाइ मलाइक सगोरे खे बीहारियो आहे त मलाइक तूं बि मुंहिंजे नबी खे पंहिंजे उम्मत जो अहवाल ॿुधाईंदो कर छो त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जे लाइ ख़ैर ख़्वाह बणिजी आया आहिनि। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर। हाणे अर्ज़ आहे मलाइकनि जी पे ॻाल्हि कयुमि त मलाइकनि खे ॾिसण जी ॻाल्हि हुजे हा त महबूब त घर वेठे मलाइकनि खे ॾिसनि पिया जहान खे ॾिसनि पिया।
जेमल मेराज करे वापस मोटी आया साईं करीमन फरमायो त काफरन सवाल कयो तो असां अर्श त कोन ॾिसी आया आहियूं मस्जिद अक्सा ॾिसी आया आहियूं ॿुधा त उनजो दर कहिड़े पासे आहे उनजे सहन में घणा थंभा आहिनि उन मस्जिद अक्सा में कहिड़ी शइ आहे सवाल कयनि साईं करीमन फरमायो त मुंहिंजे ज़हन तां उहा यादाश्त हली वई हुई यादि न पियो बीहे त हीअं नेण खणी ॾिठुमि त मस्जिद अक्सा अल्लाह मुंहिंजे अखियुनि जे आॾो रखाए छॾी वरी जो सुभान अल्लाह अवा मस्जिद अक्सा साईं जे साम्हूं बीठी हुई मदीना मुनव्वरा खां फलस्तीन यरूशलम सवे मेल परे आहे हज़ारे मेल बल्कि चइजे एॾो परे आहे पर मदीने वारो साईं मस्जिदुल हराम खां मस्जिद अक्सा खे अखियुनि सां ॾिसे पियो मस्जिदुल हराम खां मस्जिद अक्सा खे पंहिंजी निगाहुनि सां पसे पियो जेको नबी पंहिंजे घर में वेही मस्जिद अक्सा खे ॾिसी सघे थो त असां आशिक़नि खे बि ॾिसी सघे थो अब हाओ कि न गलत हो जाए सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बत्ती बंद कर सुभान अल्लाह कुरान जे आयत पे पढ़ियो मुझे अल्लाह फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मलाइकन के त हर को ॾिसंदो आहे पर अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे शान ॾिनो त ए मुंहिंजा नबी तुंहिंजो दर्जो इन आलम ताईं पहुतो आहे तुंहिंजो मक़ाम उन जाइ ताईं मूं अल्लाह बुलंद कयो आहे जिते का मखलूक न पहुती आहे मां अल्लाह पंहिंजी पाकीज़गी बयान करे थो बयान कयां सुब्हानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बने खे रात जे थोरे हिस्से में अल्लाह तारीफ पंहिंजी पियो करे रब काल पंहिंजी पियो बयान करे पाकीज़गी पंहिंजी पे बयान की अल्लाह ज़िक्र पंहिंजो पे कयो पर विच में तज़किरो पंहिंजे नबीअ जी ज़ात जो आणे ॿुधाई ए दुनिया वारो निहारियो जिते अल्लाह जो ज़िक्र हूंदो उते मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जो ज़िक्र भी जरूर सुभान अल्लाह दुनिया वारा चाहन था त नबी जे ज़िक्र के अल्लाह खां परे कयूं नबी के धार कयूं नबी जी याद ज़िक्र फिक्र अलग आहे अल्लाह जो ज़िक्र अलग आहे पर अल्लाह ताला कुरान में वाज़े फरमायो ओ मुझा लजपाल नबी तुझे शान के वरफअना लक ज़िक्रक तुझे ज़िक्र के तुझे खातिर मां अल्लाह बुलंद बाला करे छॾियो आहे अर्ज़ कियो या रसूलल्लाह तुनो केडो ज़िक्र वधायो वियो हबीबन फरमायो त जिते अल्लाह जो ज़िक्र हुंदो उते मूं मुस्तफा करीम जो ज़िक्र हुंदो जने आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला तमरियो कावड़ियो उन खां सहब थी वई हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ज़मीन ते लाहे छॾियो त वञ आदम मुंहिंजी जन्नत मां निकिरी वञ मुंहिंजी जन्नत मां ॿाहिरि निकुर हजरत आदम जे जिस्म तां कपड़ा बि लहराया विया जन्नती लिबास लहराया विया जने आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो मूंखे रिवायत याद थी अचे पई सैयदना आदम अलैहिस्सलाम जने ज़मीन ते आयो आ त वणन जा पन चाही त पटे पंहिंजी शर्मगाह लिकाया लिबास बनाए पंहिंजे जिस्म खे ओढ़िया जने वणन जे पनन ॾे पे हथ वधाई त पनन पंहिंजूं टारियूं आदम खां परे करे छॾियूं चवण लॻा ओ आदम असांजे वेझो न अचजां असांजे करीब न अचजां रब जो हुकुम थियो आ त जेको आदम खे पन ॾींदो उन जे मथां मुंहिंजो अज़ाब नाज़िल थींदो को वण आदम
अलैहिस्सलाम के पन न पियो दे। हजरत आदम अलैहिस्सलाम जॾहिं ज़ैतून जे वण जे पासे में आया त ज़ैतून पंहिंजा समूरा पन आदम जे आॾो खणी पेश कया। ओ आदम हिकिड़ो पन छा पर सभई पन चाही त मां आदम जे मथां पंहिंजा समूरा पन घोर करे छॾियां। हजरत आदम अलैहिस्सलाम पन त खया। अल्लाह ताला फरमायो ओ ज़ैतून तो छाजे ला आदम के पन ॾिना? मूं अल्लाह जॾहिं मनव कई हुई, रब जॾहिं तोखे रोकियो हुयो, जॾहिं रब तोखे मनव फरमाई वरी आदम के पन ॾिनई। उन ज़ैतून मां आवाज़ आयो मुंहिंजा मौला आदम के पन कोन ॾिना आहिनि। जॾहिं आदम मुंहिंजे साम्हूं आयो त उन जी पेशानी में तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो नूर चमकी रहियो। ए मुंहिंजा मौला मूं आदम के पन कोन ॾिना हुया। तुंहिंजे दोस्त आदम जॾहिं मुंहिंजे करीब आयो त उन जी पेशानी में नबीअ जो नूर चिमके पियो। मूंखे हया आयो त अल्लाह ताला जो महबूब मुंहिंजे अखियुनि आॾो हुजे वरी बि मां पन न ॾियां। मुंहिंजा मौला मूं आदम खे न तुंहिंजे महबूब खे पन ॾिना आहे। रब फरमायो त ज़ैतून तो मूं अल्लाह खे राज़ी कयो आहे, हाणे तोखे ज़मीन जे बजाए मां जन्नत जो वण थो बनाया। अल्लाह क़ुरान में पोइ ज़ैतून जो कसम खयो आहे वत्तीन वज़ैतून। मूंखे तीन जो कसम आहे, मूंखे ज़ैतून जे वण जो कसम आहे। सुभान अल्लाह। हजरत आदम अलैहिस्सलाम के 350 साल गुजरी विया। रोंदो रहियो अल्लाह खां माफ़ी वठंदो रहियो। हिकिड़े ॾिहाड़े दुआ घुरी त रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। आजिज़ी वारी दुआ, इनकिसारी वारी दुआ, आजिज़ाना दुआ घुरी। जॾहिं कुबानो आजिज़ी कंदो आहे हबीबन करीमन फरमायो त उन आजिज़ी करण वारे बाने ते अल्लाह खे ॾाढो रहम ईंदो आहे। गुरूर अल्लाह खे नाहे वणंदो, तकब्बुर अल्लाह खे नाहे वणंदो, हठ अल्लाह खे नाहे वणंदो, वॾाई अल्लाह खे नाहे वणंदी। व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते वॾी आजिज़ी ऐं इनकिसारीअ सां हलंदा आहिनि। वॾो तकब्बुर कंदो, हठ वॾाई ॿर पिया न खीसे में अचनि, पोइ साईं मुंहिंजा हमराह जी लोड ॾिस ज़मीन ते पेर न पवंदो। हाओ की न आहे तुंहिंजे ओसे पासे में निहार, ओसे पासे में जा पंहिंजे अंदरि निहार, पंहिंजो हाल पूरा आहिनि। सम्झो था? थोरो को अल्लाह इज़त ॾे त वॾो गुरूर अची वेंदो, तकब्बुर अची वेंदो। मिठा दुनिया जे अचण ते गुरूर हठ नाहे कबो। सम्झो था? दुनिया हथनि जी मेर आहे। अॼु तुंहिंजे खीसे में 10 रुपया जेके आहिनि न उहे निकिरी सुभाणे ॿिए जे खीसे में हलिया वेंदा। सम्झो था? हे 100 रुपया आहे, अॼु हिकिड़े जे खीसे में हूंदो, सुभाणे ॿिए जे खीसे में हलियो वेंदो, सुभाणे वरी ॿियो माण्हू अची वेंदो, हिन जो मालिक ॿियो बणिजी वेंदो। सदाई ज़मीन ते इन मिल्कियत जा वारिस बणिजी असां न आया आहियूं। मोहतरम असांजो नवाज़ शरीफ साहब साबिक़ा वज़ीर आज़म, ख़बर अथव न, 1/3 मेजॉरिटी सां उन इलेक्शन खटे आयो हुयो। पाकिस्तान जी तारीख़ में एतिरा वोट कंहिं साईं मुंहिंजा पार्टी खे न पिया हुया जेतिरा नवाज़ शरीफ खे पिया हुया। पर निहारियो हाणे साईं मुंहिंजा किॾे वई बादशाही, किॾे वई वज़ारत, किॾे वई मिल्कियत। न भाइर था साथ ॾियनिसि, न हुकूमत थी साथ ॾिएसि, न पार्टी थी फ़ाइदो ॾिएसि। केॾी महिल जेल में, केॾी महिल ॿाहिरि, केॾी महिल जेल में। इन खां वधीक अल्लाह जो ॾमर छा थींदो आहे पुटु? सम्झो था की न कोन था सम्झो? नवाज़ शरीफ हिमायती हुजे त मां माज़रत को आहियां, पर अल्लाह जे ॾमर जी ॻाल्हि थो कयां, अल्लाह जे कहर जी ॻाल्हि थो कयां। मिठा रब जी जो ॾमर थींदो आहे न, पोइ बे आवाज़ अल्लाह जो ॾमर ईंदो आहे। टिजो अल्लाह जी ज़ात खां गुनाहनि जा कम थी था वञनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुल्लु इब्नु आदम ख़ता
खत्ताऊन हर आदम जो औलाद खातिया गुनहगारा पर खैरुल खत्ताईन तव्वाबून भलो गुनहगार उहो आ जेको गुनाहन जी माफ़ी वठंदो आहे समझो दाल कोंदा समझो भलो गुनहगार उहो आ जेको गुनाहन जी माफ़ी वठंदो आ मुंहिंजा मौला जहिड़ो तेड़ो आहियां इबदार आहियां वरी तुंहिंजे दर ते आयो मौला मूंखे माफ़ी अता फरमा रब गुनाहन जी माफ़ी ॾे हबीबन करीमन फरमायो जॾहिं बानो गुनाहन जी माफ़ी जे लाइ हथ खणंदो आहे त अल्लाह जी रहमत जोश में ईंदी आहे रब फरमाईंदो आहे त मलाइको गवाह थिजो जेको मुंहिंजे दर ते माफ़ी वठण जे लाइ आयो आहे हिन जी गुज़रियल ज़िंदगी जा समूरा गुनाह मूं अल्लाह बख़्शे माफ़ सुभान अल्लाह अशाब ताइब हबीबुल्लाह मूंखे ॻोठ जा नौजवान घणा कारियुनि ॾाढ़ियुनि वारा था नज़र अचनि पिया साईं करीमन फरमायो त उहो नौजवान जेको जो जवानी में ताक़त आहे जिस्म में कुवत आहे साईं मुंहिंजा पावर आहे गुनाह करे त करे सघे थो न भा कुराड़ो थी वियो हॾ कमज़ोर थी वियो लिंग ॾकनि पिया पोइ अल्लाह ॾे मोट करे अल्लाह माफ़ी त ॾींदो बिस्मिल्लाह बा अल्लाह माफ़ी त ॾियण वारो आहे हर कंहिंखे ॿुधे थो पर नौजवान आहे जिस्म में ताक़त आहे कुवत आहे ओॾी महिल रब ॾे मोट थो करे उन नौजवान खे अशाब ताइब हबीबुल्लाह इन नौजवान खे अल्लाह पंहिंजो महबूब बानो बनाए छॾींदो आहे हवा हदीस सम्झ में आई अलाए कोन आई केर अल्लाह जो महबूब बानो बणजंदो हथ त मथे खणो मां ॾिसां रब जी मोहब्बत खपे अल्लाह जी मोहब्बत खपे पोइ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो उन माफ़ी वठण जे लाइ मथां 15 शोभान जी राति बि अचे थी पई हलारी इज़तुनि वारी अज़मतुनि वारी बरकतुनि वारी राति बि अचे थी पई खपे कि न खपे माफ़ी अल्लाह तव्हांखे दावत ॾियां थो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो आस्थानो आहे दरबार आलिया दिलबराबाद शरीफ मोरे में सवे हज़ारे माण्हू ईंदा आहिनि अचे अल्लाह जे दर ते तौबह ताइब थींदा आहिनि अल्लाह जो कामिल वली दुआ जे लाइ हथ खणंदो आहे सवे अखियुनि मां लुड़क वहंदा आहिनि हलूं हली उन महफ़िल में शरीक थियो मन कंहिंजे सदके अल्लाह असांजा बि गुनाह बख़्शे छॾे आओ कि न बाना साईं करीमन फरमायो जिते 40 ॼणा बाना दुआ जे लाइ हथ खणंदा आहिनि उहा दुआ अल्लाह रद्द नाहे फरमाईंदो केॾा सवे साले नेकोकार तहजुद गुज़ार बाना मां पाण अहिड़ा साले करमी फ़क़ीर ॾिठा आहिनि मुंहिंजे मुर्शिदन करीमन जी निस्बत रखण वारा जंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे उन्हनि जी तहजुद निमाज़ कज़ा न थी आहे अहिड़ा जवान बि आहिनि अहिड़ा नेक साले बाना जो अचे दुआ घुरंदा त अल्लाह माफ़ी ॾींदो कि न कोन ॾींदो शरीक थींदो उन महफ़िल में कहिड़ा कहिड़ा शरीक थींदा मां साईं फरमाईंदा आहिनि त रातियूं शादियुनि में मुरादियुनि में मरणनि परणनि में गुज़ारियूं अथव हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां बि गुज़ारे ॾिसूं इंशाअल्लाह इहा हिकिड़ी राति तुंहिंजे सॼे साल जे गुनाह जो कफ़ारो बणिजी वेंदी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह गुज़रियो आहे अञा कलाक पूरो तकरीर कंदुसि मां मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह जो कुरान पे पढ़ियो हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह का दुआ घुरी मुंहिंजा मौला रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन ए मुंहिंजा मौला असां पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म करे वेठासीं पोइ जे तूं माफ़ी न ॾींदे बख़्शींदे न रहम न कंदे गुनाह बख़्शींदे न त असां ज़रूर खसारे वारी क़ौम मां थी वेंदासीं मौला माफ़ी अता फरमा रब के आदम अलैहिस्सलाम जा आजदी वारा लफ्ज़ ॾाढा वणिया हज़रत आदम अलैहिस्सलाम जे भर में जिब्रील खे अल्लाह अमर ॾिनो ओ जिब्रील वञन आदम अलैहिस्सलाम जे भर में भी अज़ान चो पासे में भी अज़ान चींजरे जे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह
आदम अलैहिस्सलाम जो मिठे महबूब जो नालो ॿुधो। वाह वाह, नाले में मिठास आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। अतुर ऐं मुश्क अंबुर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां उन मट तुंहिंजो मिसिल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली चयो तो अय्युकुम मिसली तू सुहिणो सारी खलकत में तू सुहिणो सारी खलकत में हुस्न तो ते ख़त्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां ओ नबी अक्सा ते रहिजी विया उभन ते तूं ऐं अरबी उभन ते तूं ऐं अरबी नजत जिबरील हो पहुतो नजत जिबरील हो पहुतो उते तुंहिंजो कदम आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां सुभान अल्लाह। हज़रत सैयदना आदम अला नबीना अलैहिस्सलातु व तस्लीम जॾहिं महबूबन जो इस्म मुबारक ॿुधो आ त रड़ करे चई मुंहिंजा मौला इन महबूब मुस्तफा जे सदके मूंखे माफ़ी ॾे। इन नबीअ जे सदके मुंहिंजी सब माफ़ फरमा। रब्बे काइनात फरमायस ओ आदम इन नबीअ खे त मूं अञा पैदा ई न कयो आहे अञा जोड़ियो ई न आहे तो कीअं सुञातो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जॾहिं तूं मूंखे जन्नत में रहायो हुयो जॾहिं तूं मुंहिंजे अंदर रूह फूकियो हुयो पहिरीं नज़र मुंहिंजी अर्श मुअल्ला ते पई त अर्श ते तुंहिंजे नाले सां गॾु मूं ॾिठो त मुस्तफा जो नालो लिखियलु हुयो। जॾहिं तो जन्नत में उमाणियो त जन्नत में मलाइकनि जी पेशानियुनि ते हूरुनि जी अखियुनि ते जन्नत जे महलनि ते वणनि जे पननि ते जन्नत जे दरो दीवार ते तो अल्लाह जे नाले सां गॾु महबूब मुस्तफा जो नालो लिखियलु हुयो। सुभान अल्लाह। मौला मूं सुञातो त इहा शख्सियत का आम नाहे यो मोहम्मद मुस्तफा को गैर मामूली माण्हू नाहे। मौला मूं चयो त इहा तुंहिंजो को महबूब आहे जिते निहारिया पियो तुंहिंजे नाले सां गॾु मुस्तफा जो नालो लिखियलु रब फरमायो हाओ आदम लौला कलमा खलक़तुहु ए आदम जे उन मुस्तफा के पैदा न कया हा त तो आदम के भी न जोड़िया हा जन्नत भी न पैदा कया हा दुनिया भी न जोड़िया हा मुस्तफा के पैदा कयुम तॾहिं तोखे पैदा कयो। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब आदम अलैहिस्सलाम के महबूब जे सदके माफ़ी ॾेई मुझे मुर्शिद मिठड़े दिलबर साईं फरमायो मिली आदम खे हुई माफ़ी वरी ॾिस नूह जी कीअं बेड़ी यादरी इब्राहिम जी कीअं बाहि ठरी इहो मुंहिंजे नबीअ जो नारो सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो जेको सारे जग
जो सहारो आओ खोट मदीने वारो सुभान अल्लाह तने अल्लाह फरमायो वरफअना लक जिक्रक मुझा महबूब तुझे खातिर तुझे जिक्र के मु अल्लाह वधाए छजो आहे एडो वधायो थम जो कायनात में को मानू चाहे भी तदे भी तुझे जिक्र के मुखा धार न थो करे सके कुरान पढ़ो तो कुरान में जिते अल्लाह ताला पांजी मोहब्बत जो ऐलान कयो ते मुस्तफा जी मोहब्बत भी सिखारी जिते अल्लाह पांजी इताअत सिखारी उते मुस्तफा जी इताअत सिखारी जिते पांजो इत्तिबा सिखारी उते मुस्तफा जो इत्तिबा सिखारी महबूब मुस्तफा जी नबूवत सां गॾु पांजी उलूहियत रखाई महबूब जी रिसालत सां गॾु पांजी तौहीद बयान कई मुस्तफा करीम जे नबूवत रिसालत खातमियत सांगद अल्लाह पांजो नालो लिखाए छजो कायनात के बुधायो ए दुनिया वारो बुधो मुझे नबी का सिवा मा अल्लाह जी मोहब्बत नसीब न थींदी जे नबी जो दर वठंदो त नबी वटा मु अल्लाह जी मोहब्बत नसीब समझो ना ॾिसो न जेके सोन खपे तो वो सोनार जी दुकान ते वेंदो हां न सोन वठण वेंदो त जा वाणे जी दुकान ते वेंदो जिते अन खपाईंदो उन वटि वा सोन ॾिजे न हट वारे ता अटो लूण मिर्च मिलंदो समझो था बिजली वारे इलेक्ट्रॉनिक दुकान ता वो बिजली वारियूं शयूं बत्तियूं बिजलियूं तारूं लाउड इहे मिलंदा साईं मुंहिंजा मेडिकल स्टोर ता दवाऊं टेबलेट सीरप इहा शइ मिलंदी समझो था हर शय जो हिकड़ो मानू सौदागर होंदो आ हट वा हर शय जो अल्लाह जी मोहब्बत जो हट मदीने वारे साईं वटो आ नबी जो दर छडे भली नमाजूं पढ़ी रोजा रखी हज करी ज़कातूं दी खैरातूं करी सही मुजा वडियूं इबादतूं करी ज़र्री इबादत कबूल कोन पवंदी अवल नबी जे दर ते अच त अल्लाह नमाज कबूल करे सुभान अल्लाह समझो ना मुर्शिदन जे मुर्शिद मिठे पीर रहमत वारे फरमायो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पके दीर जिते जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लहंदीर जेकर चाही अहद को मिलना है बिना मुहम्मद सिबाण दे खीर विलोड़ मुफ्त न मगज खपे दीर ओ मुफ्त न मगज खपे दीर जे कर चाही अद को मिलना सुभान अल्लाह मदीने जा यहूदी उन चयो त असां अल्लाह के ॾाढा प्यारा आहियूं तव्हां मुसलमाननि खां वधीक असां अल्लाह के वणूं था असांजे 200 नबी अल्लाह मोकिलिया ईसा रूहुल्लाह असां ॾे आयो नूह नजीउल्लाह असां ॾे आयो इब्राहिम खलीलुल्लाह असां ॾे आयो असां बनी इसराइल वॾी इज़त वारा आहियूं असां यहूदी वॾे शान वारा आहियूं असांखे अल्लाह जी मोहब्बत वधीक मिलंदी आहे त अल्लाह जे क़ुरान जी आयत नाज़िल थी ओ मुंहिंजा महबूब फरमाइन ये यहूदी चवनि था त असां ई अल्लाह जा महबूब आहियूं रब जी मोहब्बत फरमाइन इहे न मिलंदव क़ुरान फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ये फरमाइन यो रुगी फरमान यहूदियुनि जे लाइ न आहे यहूदियुनि जो नस्ल अॼु ताईं हलंदो थो अचे पियो 1400 सालनि में महबूब ॾे न वञो बसि ईअं ई अल्लाह अल्लाह कयो रब मिली वेंदो समझो था कि कोन था समझो ईअं अल्लाह अल्लाह कंदो त बूथ भर वञी खॾ में किरंदो इन पासे वारी अवल नबीअ जे दर ते अचणो पवंदो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फरमाइन महबूब जे चाहियो था त रब जी मोहब्बत नसीब थिए
चाहियो था त अल्लाह जा महबूब थियूं त फत्तबिऊनी चवीं त मूं मोहम्मद मुस्तफ़ा जा पैरोकार बणजी वञो मुंहिंजी पैरवी कयो त युहब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बानो बनाए छॾींदो वरी जो सुभान अल्लाह क़ुर त वाज़े करे छॾियो न हाणे दिल ते हथ रखे ॿुधा त नबीअ जो दर खपे कि न खपे कंहिंखे खपे हथ वधे करो ईअं न सखड़ो हथ न खण दिल खां पुछा कर वा फजर निमाज़ ते जीजी सगोरी जो पासो छॾण बि ॾुखियो आहे हा जेके शादी शुदा आहियो उन्हनि जी त हा हाणे दिल फड़कंदी न कीअं फजर ते उथंदासीं आओ न भा बख छॾण ॾुखियो आहे भा ईअं न लख मोहब्बतूं हिक पासे पंहिंजे रब जे नाले तां कुर्बान आओ कि न हिक न रुसे हो त घोरी बाज ॿियनि था लतीफ़ साईं फरमायो त हिकु मालिक राज़ी रहे जेते हिकिड़ो अल्लाह राज़ी आहे जहान सॼो हुनजे कदमनि में अची पवंदो अॼु तूं दुनिया जे पोयां लॻो ही माण्हुनि मिटनि माइटनि जे पोयां हे साईं महमूद ॿोड़नि लाखीरनि वारा खैरपुरनाथनि जा खां हेठि ॿोड़ा लाखीर आहिनि हज़रत ख्वाजा महमूद साईं रहमतुल्लाह अलैह वॾा अल्लाह जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि माण्हू आयो साईं तावीज़ लिखी ॾियो ज़ाल कोन थी ठहे वॾो टहक ॾिनो अथई सताए वेठो आहे ॾेपरनि खे दिलि सां ॻाल्हि लॻी आहे साईं ज़ाल नथी ठहे तावीज़ लिखी ॾियो साईं जन कलम कागज़ खयो तावीज़ लिखणु शुरू कया न त हिकिड़ी ॻाल्हि पुछा की न भा निमाज़ पढ़ंदो हुई हो जेको तावीज़ लिखाइण आयो साईं जन पुछा की भा निमाज़ पढ़ंदो हुई की भला निमाज़ न आहियां पढ़ंदो बुज़ुर्ग अधु तावीज़ लिखियो हुयो वेड़े पनो खणी रखे छॾियईं अबा निमाज़ की भला तावीज़ लिखी ॾियो माई सिर दीनीअ ख़ुदा जे वास्ते ख़ुदा करण तावीज़ लिखियो साईं जन फरमायो त भा वञ निमाज़ पढ़ी कोन थो मुंहिंजो तावीज़ किथां तो ते असर कंदो न साईं महिरबानी कयो साईं फरमायो अबा तूं अल्लाह सां नथो ठहीं ज़ाल तोसां किथां ठहंदी तूं अल्लाह सां ठहराव कर बच्चा ॿार औलाद अयाल ओड़े पाड़े वारा तुंहिंजा ताबे थी वेंदा वलीअ सगोरे ॾस ॾिनो ॾिसो न हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि में केॾी वॾी ॻाल्हि करे विया मिठा जे जहान में जीअणो आहे पंहिंजी दिलि पंहिंजे मालिक जे हवाले करे अॼु परेशान आहीं साईं अलाए छा थींदो हे सूर ओ ॾुख राति जो सुम्हंदो बिस्तरे ते त ओॾी महिल ख़्यालु हूंदो सुभाणे अलाए छा थींदो बा छा जेको अलाह चाहींदो उहो थींदो ॿियो छा थींदो आओ की न अल्लाह तो फरमाए परेशान न थींदा कयो वला तहिनू वला तहज़नू व अंतुमुल अअलून मायूस न थियो गमगीन न थियो परेशान न थियो इन जेकरे तव्हां अल्लाह जा बणजी वञो तव्हां ई गालिब हूंदो इन कुंतुम मुमिनीन शर्त इहो आहे जेकरे तव्हां सच्चा ईमान वारा बणजी वञो जहान सॼो तव्हांजो दुश्मन बणजी वञे काइनात समूरी तव्हांजी दुश्मन बणजी वञे मदीने वारे साईं फरमायो तव्हांजे वार खे बि को विंगो न करे सघंदो जेकरे तव्हां अल्लाह खे राज़ी कयो वेठा आहियो पर दुनिया सॼी तव्हांखे फ़ाइदो पहुचाइण चाहे पर रब नथो चाहे त तव्हांखे ज़र्रे बराबरि को माण्हू फ़ाइदो न ॾेई सघंदो जे दुनिया में जीअण चाहियो था सुखिया सताबा रहण चाहियो था त मिठाज मोट कर पंहिंजे मालिक रब खे राज़ी करे ॾेखार अरे चई तो फिलाणो दुश्मन थी वियो फिलाणो कावड़जी वियो साईं हे कम कंदो फिलाणो नाराज़ थींदो लतीफ़ साईं फरमायो त सर में पकी हिकिड़ो पर मथस मारी लख सर में पकी हिकिड़ो मथस मारी लख पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो मारीअ जे पखी जे मारण जे लाइ सर में सवे पखी अची मारी अचनि हिकिड़े पखी खे मारण जे लाइ
पर जे अल्लाह नथो चाहे उन पखीअ खे हयाती ॾे लतीफ़ साईं थो फरमाए त सरो थी घुमंदो वठंदो उनखे हिकिड़े खंभ खे बि केरु कोन पटे सघंदो दुनिया बि न सर मिसिला केॾीमहिल दुनिया जूं मुश्किलातूं तंगियूं साईं मुंहिंजा इहे शिकारी परेशानियुनि वारा हलनि था पिया पर हा हुजे तुंहिंजी दिलि में पंहिंजे मालिक रब जी यादि हुजे ओ मिठा तुंहिंजे सीने में अल्लाह जो ज़िक्र हुजे मदीने वारे साईं जो इत्तिबा हुजे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे तूं हिते बि सरख़ुरू हूंदे त क़ब्र हशर में अल्लाह जी रहमतुनि जे पालूट हेठां हूंदे अॼु गुनाह जा कम कंदे कंदे गुनाहनि जूं ख़ताउनि जूं राहूं वठंदे वठंदे तोखे एतिरो बि वक़्तु न मिलियो त लोणो फेरे पंहिंजे मालिक रब ॾे निहारियां ॾींहं में 5 वक़्त अल्लाह सॾे पियो त हय्या अल सलात हय्या अल फलाह बाना अचो निमाज़ ते अचो छोटकारे ॾे पर तुंहिंजी गिफ़लत मां अख खुले त तूं अल्लाह ॾे अची ओ मिठा तुंहिंजो कचहरीअ मां वांदकाई मिले दुनिया जी मसरूफ़ियतुनि मां वांदकाई मिले त कदम खणी अल्लाह ॾे वधाई न मिठा पोइ जे रब खे छॾे ॾिनई त अल्लाह तोखे विसारे छॾियो पर रब तो फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम जॾहिं तूं मूंखे यादि कंदो हुई त मां अल्लाह वरी बाना तोखे यादि कंदो आहियां हाय हाय जे अल्लाह जी मजलिस में असांजो नालो अची वञे जे मालिक पंहिंजे शान कुदरत मुताबिक़ असांखे यादि करे मिठा इन खां वधीक ॿी का नेमत आहे ई कोन्हे का मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम था फरमाइनि त हिकु तूं न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले हिकु तूं न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले सुभान अल्लाह हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु फांसी ते पिया चाढ़नि ज़ैद मोहम्मद मुस्तफ़ा जो दर छॾींदे आन हज़रत ज़ैद तो फरमाए ये त हिकिड़ो सिर आ पर जे लख सिर हुजनि वारे वारे सां पंहिंजे यार जे नाले ते कुर्बान करे छॾिया ओ ज़ैद फांसी ईंदई अज़ियतनाक मौत ईंदई जे तो भली जो क़बूल आ हज़रत ज़ैद खे तख़्ते दार ते आंदो वियो आ फांसीअ जे लाइ आणनि था साईं तो फरमाए मूंखे थोरी देर मोहलत ॾियो त बरकातूं नफ़िल निमाज़ पढ़ी वठां बरकातूं निमाज़ पढ़ां निमाज़ पढ़ी सलाम फेरे और महिल मुंहुं मदीने ॾे करे चए थो या रसूल अल्लाह पंहिंजे दोस्त ज़ैद जा सलाम क़बूल कजो या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो आशिक तोखे सलाम थो करे ओ महबूब जे मरण जो वक़्तु करीब आयो आ पर मौत जे वक़्त में बि ज़ैद जी ज़बान ते तो मुस्तफ़ा जो नालो जारी आहे मुंहिंजा लजपाल नबी उन वक़्तु महफ़िल में वेठा हुया पंहिंजे सहाबा किराम सां गॾु अचानक हवा जो झोंको लॻो आहे त मुंहिंजे नबीअ जे अखियुनि में लुड़क वेही आया पण रोई वेठा आहिनि सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह रो छो था हा हबीबन करीमन वॾे आवाज़ सां फरमायो वालैक सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कंहिंखे त सलाम जा जवाब जो ओ महबूब तव्हां छो न आयो हबीबन फरमायो मुंहिंजे आशिक ज़ैद खे जो मके पाक में फांसी ते चाढ़ियो पियो वञे उन सलाम मोकिलिया पंहिंजे आशिक खे जवाब थो ॾियां सुभान अल्लाह हे मोहब्बत वारा हुया सिर तख्ते ते अची वियो फांसी चढ़ी विया हिकड़नि जा सिर कुसजी विया सिर कलम कराए वेठा पर वरी बि पंहिंजे नबीअ जो दर न छॾियऊं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पेर में रस्सी ॿधी हीअं गिहलनि था ओ बिलाल मुहम्मद अरबीअ जो दीन छॾींदे या न हज़रत बिलाल तो फरमाए त हीअ जान त हिकिड़ी आ जे किरोड़ हुजनि जानियूं मुंहिंजा जानिब तो तां सभु लखवार कयां सदके हीअ जान त हिकिड़ी आ माण्हू ईद मल्हाइन भल मुंहिंजी ईद वादी दुन सां दीदार जी झलक
मथा लख ईदू कया सदके सुभान अल्लाह ओ मिठा आशिक थियो आही नबी जो सदाइण वारो थियो आही तज पंहिंजे महबूब मुस्तफा जो दर वठ अज सुन्नत ते अमल करण वारो थी या कहिड़ी जिंदगी आ जो 24 कलाक नाफरमानियुनि में गुज़ारे छॾे सॼी जिंदगी गुज़ारे गुनाहनि में छॾे सुबुह गुनाहनि में रात गुनाहनि में गुनाह कंदे कंदे एतिरो ख्याल न थियो त पंहिंजे मालिक खे त यादि कयां पंहिंजे रब के कीअं रिझाया जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो नौजवान आंदो वेंदो उनखे जन्नत जो लिबास ढकायो वेंदो उनखे बुराक ते सवार करे महशर जे मैदान में घुमायो वेंदो माण्हू पुछा कंदा है को नबी आहे को रसूल आहे को पैगंबर आहे केरु आहे एॾे शान वारो नूरानी ताज मथे ते पिया अथसि चयो वेंदो को नबी ना है को रसूल ना है चयो वेंदो केर खुश नसीब आहे चयो आहे वो गुनहगार आहे जेको पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो रुनो हुयो जो इन जी हिकिड़ो अख जो वार पुसी पियो हुयो एतिरो रोअण जे करे अल्लाह ताला इन जा समूरा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾिया आहिनि पोइ अरमान जा हथ मलींदा उहे गुनहगार हाय अल्लाह असां खां एतिरो बि कोन पुॻो जो रब जे खौफ़ में एतिरो रोऊं जो असांजो हिकिड़ो अख जो वार पुसी पवे अज़ीज़ो दोस्तो भाइरो पंहिंजी ज़िंदगी पुट बर्बाद न कयो वञ पंहिंजे ॻोठ जे भर पासे जे क़ब्रिस्तान में त एतिरा माण्हू ॻोठ में दफ़न न हूंदा जेतिरा क़ब्रिस्तान में पूरियल अथई काॾे वियड़ा दोस्त प्यारा माइट मिट पियो मां वीचारा तन जो रहियो न निशान वो यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान वो यार ॼाण छॾई हे मकान वो यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान वो यार मिठा उन ॾिहाड़े खे यादि कर जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो त जिस्म जा कपिड़ा बि लहराए वठंदई मुल्ला खे माण्हू घुराईंदा नालो बदिलजी मैयत रखियो वेंदो अदा मुर्दे खे विञारियो दोस्त अहबाब जमो थींदा कल कुल्हे कांधी थींदा हबीबन करीमन फरमायो उहो मैयत रड़ियूं करे रोंदो आहे मुल्ला खे चवंदो ओ मुल्ला मूंखे आहिस्ता आहिस्ता लोॾा ॾे तुंहिंजा लोॾा मुंहिंजी सकरात भरियो जिस्म बर्दाश्त नथो करे सघे पंहिंजे भाइरनि खे सॾींदो आहे ओ अदा मूंखे केॾे दफ़न कयो था वञो पिया भाइरनि खे सॾींदो आहे ओ मुंहिंजा अदा मूंखे हिन मण मिटीअ हेठि कंहिंजे हवाले कयो थो वञे पियो पर मिठा न अबो ॿुधंदई न अम्मा ॿुधंदई न भाइर ॿुधंदई न दोस्त ॿुधंदई पर हा मुंहिंजे लजपाल नबी फरमायो जिते ॿियो को अचण वारो न हूंदो पंहिंजे उम्मत जी मदद जे लाइ उते क़ब्र में बि मां मोहम्मद मुस्तफा हाउ जो ते नबी सुनो पुछा करे मुझो लजपाल नबी तोखां पुछा करे त मुंहिंजी सुन्नत ॾाढ़ी छो न रखाई ॿुधा त नबी खे कहिड़ो पैगाम ॾींदे साईं फरमाए नहीं त मुंहिंजी सुन्नत ते अमल छो न कई हुई ॿुधा त नबी जे साम्हूं तूं कहिड़ो कंध खणंदे दिल ते हथ रखे ॿुधा दा अॼु जे गुनाह जा कम कंदे कंदे तोखे नबी जो हया बि नथो थिए ॿुधा त उन पैगंबर खे क़ब्र में कहिड़ो जवाब ॾींदे या रसूल अल्लाह तुंहिंजी बेफ़रमानी करे आयो आहियां न मिठा अहिड़ो सुजान सुहिणो सुलक्षणो थी जो क़ब्र में पहुची त साईं फरमान मलाइको छॾियो मुंहिंजो आशिक जे क़ब्र में मिठा छा मिलियो अथई गुनाहनि जे कमनि कंदे फुरूं धाड़ा चोरियूं साईं मुंहिंजा ज़ुल्म जा कम बेहयाई जा कम कंदे कंदे हेॾी ज़िंदगी गुज़ारी अथई को फ़ाइदो मिलियो हुजे त मूंखे ॿुधा मां बि तोड़े अचां पर जे फ़ाइदो न मिलियो अथई हलिया मां फ़क़ीर तोखे हक़ीर ॿुधायां त मुंहिंजे रब खे राज़ी करण में यार दुनिया आख़िरत जा फ़ाइदा रखियल आहिनि मुंहिंजे नबीअ सां दिलि ला मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां मोहबत रखण वारो थी ॾिस त अल्लाह तुंहिंजे मथां कीअं थो पंहिंजी रहमत जा मींहं वसाए छॾे
मोट कर मिठा अज छड़ गुनाहन वारी जिंदगी के अज छड़ खताउन वारी जिंदगी के अज अहद कर त बाकी जेका जिंदगी बची आ सा पंजे मालिक के याद कंदे गुजारींदा गाल वणे थी रे कोंदी वणे फकीर जी गाल कबूल आले कोने का कसम बखुदा जेका सलाह मां फकीर तोखे ॾियां थो न जेको मुंहिंजो मुर्शिद पैगाम ॾिनो आहे ये फकीरनि जी सलाह तोखे अबो पहिरीं सलाह न ॾींदो जहिड़ो मां फकीर तोखे सलाह थो ॾियां पंहिंजो भाउ सम्झ अतो सम्झ नंढो सम्झ वॾो सम्झ पर मूं फकीर जी नसीहत थई मिठा दुनिया आख़िरत जो फ़ाइदो आहे त पंहिंजे रब खे यादि करणु अॼु मोट कर पंहिंजे मालिक ॾे छॾ गुनाहनि वारी ज़िंदगी अॼु त ताइब थी त मुंहिंजा मौला जेका ज़िंदगी गुज़री सा गुज़री वई हाणे तुंहिंजे दर ते अचां थो मूंखे माफ़ी अता फरमा साईं करीमन फरमायो त अल्लाह जी रहमत बाननि खे पुकारींदी आहे सॾींदी आहे अच बाना अची छो नथो हिकिड़ो अबो हुजे न पीउ सॻो पीउ या जीजल अम्मा है वात जा गिरह कढी तुंहिंजे वात में विझंदी माउ खे सॾींदे न हिकिड़ो दफ़ो अम्मा जवाब ॾींदे ॿियो दफ़ो चओ अम्मा जवाब ॾींदे टियों दफ़ो माउ खे चवंदे अम्मा न माउ कावड़जी पवंदी निभागा छोरा छाजे लाइ ज़रे भरे थो सॾी माउ कावड़जी पवंदी पर हबीबन फरमायो ॾींहं में 100 दफ़ा अल्लाह खे सॾी न हर दफ़े सां अल्लाह 70 मरतबा चवंदो आहे जी कयां बाना जी कयां गुण त तोखे अता कयां अहिड़े मालिक रब खे तूं विसारे वेठो आहे अहिड़े मेहरबान अल्लाह जो दर भञी वेठो आहे मिठा न मिठा अॼु मोट कर त मुंहिंजा मौला हाणे गुनाहनि जी माफ़ी ॾे वरी गुनाहनि जे वेझो कोन वेंदुसि कबूल आहे ॻाल्हि की न कोन्हे का 5 वक़्त निमाज़ ज़रूर पढ़ो निमाज़ असली बि क़ज़ा न कयो निमाज़ दीन जो हिस्सो आहे दीन जो थंभ आहे साईं करीमन फरमायो त निमाज़ जेको छॾे थो ॾे ॼाणी वाणी त अल्लाह ताला हिकिड़ी निमाज़ छॾण वारे खे 4 लख साल जहन्नम जी बाहि में जलाईंदो खौफ़ रखो अल्लाह जो हराम न खाओ साईं करीमन फरमायो हिकिड़ा माण्हू मूं ॾिठा मेराज वारी राति जहन्नम जी बाहि में जलनि पिया उन्हनि जा पेट तमामु वॾा हुया उन्हनि पेटनि में जहन्नम जी बाहि भरियल हुई नांग बलाऊं विछूं जहन्नम जा उनखे कखे पिया डंग पिया हणनि उन जूं रड़ियूं दाहूं पूरे जहन्नम में गूंजनि पियूं मूं पुछा कि केरु बदबख्त माण्हू आहिनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे उहे गुनहगार आहिनि जेके व्याज वठंदा हुया ऐं पेट में हराम खाईंदा हुया अॼु माण्हू जो कारोबार व्याज ते जिंदगी व्याज ते थी वई हराम पाण बि हराम खाऊं बच्चन के भी हराम खारायूं कू अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण बि जहन्नम खां बचो पंहिंजे बच्चन खे बि घर वारनि खे बि जहन्नम खां बचायो ॾिसो न भाउ घर खे अल्लाह अल्लाह न करे हीअं को घर हुजे उनखे बाहि लॻी वञे त माण्हू चवंदा घर वारनि खे ॿाहिरि कढो घर ॿियो बि ठही वेंदो सामान ॿिया बि अची वेंदा बचड़नि खे ॿाहिरि कढो चवंदा आहियूं न अल्लाह जो कुरान भी ये तो फरमाए कू अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण बि जहन्नम जी बाहि खां बचो पंहिंजे घर वारनि खे बचायो दुनिया वरी बि ठही वेंदी पर जेको नेकी जो मौक़ो मिले थो उनखे विसारियो न सम्झो था वरी बि तव्हांखे अर्ज़ थो कयां त मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो आस्थानो दिलबराबाद 15 शोबान जी राति यादि आहे या ॻाल्हि विसरी वई यादगीरे सां अचो अल्लाह वारनि जी सोबत में वेहो ॾिसो त अल्लाह कीअं थो रंग लॻाए छॾे माफ़ी वठूं 15 शोबान में त अञा 15-17 ॾींहं आहिनि पर अल्लाह जेको 15 शोबान जी राति ॿुधंदो सो अॼु राति बि ॿुधे पियो सो अॼु राति बि अल्लाह सॾ ॿुधे पियो अॼु ई तूं गुनाहनि जी माफ़ी वठ मुंहिंजा मौला वरी गुनाहनि जे वेझो चओ वेझो न वेंदासीं गुनाह न कंदासीं अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब मुंहिंजो चवण तवाजो बुधन पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद